जतोई भाइरनि जी मोरे वाक़े जे 5 केसनि में उबूरी ज़मानत में वाध कई वई आहे। नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़ियाउल हसन लंजार जो घर साड़ जे केस जी ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं त जतोई भाइरनि जे मोरे वाक़े जी 5 केसनि में उबूरी ज़मानत में वाध कई वई आहे। नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़ियाउल लंजार जो घर साड़नि जे केस जी ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं त जतोई भाइरनि जे मोरे वाक़े जे 5 केसनि में उबूरी ज़मानत में वाध कई वई आहे। नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़ियाउल लंजार जो घर साड़नि जे केस जी ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं त जतोई भाइरनि जे मोरे वाक़े जे 5 केसनि में उबूरी ज़मानत में वाध कई वई आहे। नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़ियाउल लंजार जो घर साड़नि जे केस जी ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नवाब शाह खान, सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली। जी ज़ुल्फ़कार, जतोई भाइरनि जे मोरे वाक़े जे 5 केसनि में उबूरी ज़मानत में वाध कई वई आहे। वधीक तफ़सील नवां आगाह कजो। जी बिल्कुलु, अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत नौशरो फिरोज़ में NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं संदसि भाउ मसरूर ख़ान जतोई जे जेके मोरे जा 5 केस दाख़िल आहे। उन केस में जेको 172 नंबर क्राइम आहे, जंहिंमें घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जे घर सड़ण वारे केस जी जेकी ॿुधणी आहे उहा 5 अगस्त ताईं मुलतवी कई वई आहे। जॾहिं त बाक़ी जेके सरकार जे मदियत में 4 मोरे जा केस आहिनि उन में 9 अगस्त ताईं जेको आहे ॿुधणी मुलतवी कई आहे। जॾहिं त दादू आमनाणी केस जो जेको ज़मानत कची थियल हुई उन में जेको पकी ज़मानत जे लाइ जज जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अदालत जे ॿाहिरां मुर्तज़ा ख़ान जतोई मुख़्तसिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीअ हुकूमत जी कूड़ ते ठहियल आहे, उनजे करे मूं ते कूड़ा केस दाख़िल करे सियासी इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। हिन जो चवणु आहे त पुलिस पंहिंजो पैसो ज़ियान करे कोर्ट खे जेको आहे सो घेरो करे वेठी आहे। ॾोहनि ऐं जेके इज़ाफ़ो थी रहियो आहिनि, चयो त हीअ हुकूमत चंद ॾींहंनि जी महिमान आहे। 27वीं आइनी तरमीम खां पोइ मुल्क जो जेको सियासी वायुमंडल तब्दील थींदो। जॾहिं त मसरूर ख़ान जतोई जो चवणु हुयो त पीपुल्स पार्टी असांखां इंतकाम जो निशानो पई वठे। हिन जो चवणु आहे त जतोई ॿाहिरि सियासत न करण जो चवणु आहे त इनशा ताला असांजी फतह थींदी ऐं असां हक़ ऐं सच ते आहियूं। हमेशह साफ़ ऐं शफ़ाफ़ असां जेकी आहे सो सियासत कई आहे। उन खां पोइ जेको आहे सो ॿई ॿाहिरि जेके रवाना थी विया आहिनि। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।